व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, मुल्क में कोरोना केसिस में तेज़ी सां वाध अची रही है। गुज़िरियल 24 कलाकनि में 1708 केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त 21 ॼणा मौत जो शिकार थिया आहिनि। कोरोना पॉज़िटिव टेस्ट जी शरह जेका आहे 5.8 खां क्रॉस थी वई आहे। इन ॾिस में NCOC तालीमी इदारनि में कोरोना जे वाध सबबि ख़ुसूसी जे लाइ 16 नवंबर ते तलब करे वरितो आहे, जंहिंजी सदारत वफ़ाक़ जे तालीम वारो वज़ीर शफ़क़त महमूद कंदो। उन इजलास में सूबे जा तालीमी वज़ीर बि शरीक थींदा। NCOC इजलास में तालीमी इदारनि में कोरोना सबबि सियारे जूं मोकलूं जल्दी ॾियण ऐं डिघे अरसे ताईं मोकलूं करण जे फ़ैसिले ते वीचार कयो वेंदो, जीअं शागिर्दनि जी सिहत जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाए सघिजे। ॿिए पासे NCOC सरबराह मुल्क में कोरोना केसनि जी वाध सबबि मज़ारूं, थिएटर ऐं सिनेमा घर हिकदमि बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे नसीर मेमन साहब, अमर सिंधु साहिबा, शबीर शर साहब ऐं इनाम भट्टी साहब। महिमाननि खे भलीकार। जी नसीर साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। कोरोना हिकु दफ़ो जेका ॿीहर मुल्क में तेज़ी सां फैलिजी रहियो आहे, जेका सेकेंड वेव आहे, उहा पंहिंजी पीक जी तरफ़ वञी रही आहे। हुकूमत हिन वक़्त ताईं तालीम जे बारे में को फ़ैसिलो न कयो आहे, जिन जे लाइ 16 नवंबर ते इजलास घुरायो अथसि। बाक़ी तव्हां ॾिठो त पोयनि ॾींहंनि में मार्केटूं वग़ैरह जे हवाले सां कुझु SOPs आया, जल्दी बंदि करण जे हवाले सां, होटल्स जे हवाले सां, रेस्टोरेंट जे हवाले सां। हाणे थिएटर, सिनेमा घर बि बंदि करण जो ऐलान कयो अथऊं, मज़ारूं बि इवन बंदि करण जो ऐलान कयो अथऊं। इहो ॿुधायो त तव्हांजूं तजवीज़ूं छा हूंदियूं? हुकूमत खे आख़िर छा करणु घुरिजे? ॾिसो, कोरोना जे बारे में अनफॉर्चुनेटली रियलिटी आहे त जेको माण्हुनि खे ईज़ ऑफ कयो वियो, जंहिं तरह माण्हुनि खे रिलैक्स कयो वियो ऐं सॼियूं जेके SOPs जूं धॼियूं उॾायूं वयूं, उहो ख़ुदि हुक्मराननि पाण कयो। पुठियां 2-4 महीना उन्हनि माण्हुनि खे चयो सभु ख़ैर थी वियो, मुबारकूं पिया ॾियनि हिक ॿिए खे, वाह वाह थी वई, वर्ल्ड हेल्थ असांखे रिकॉग्नाइज़ करे छॾियो, असांजा मॉडल कामयाबु थी विया। असां तॾहिं बि गुज़ारिश कंदा हुआसीं त बाबा ही सॼी दुनिया में वबा पकड़ी पई आहे, असां कहिड़ो हिकिड़ो आइसोलेटेड आइलैंड आहियूं जो असां कामयाबु थी वियासीं, सॼी दुनिया खां नथो संभालिजे। तॾहिं बि हलियो पिए कोरोना, पर केसिस जी जीअं त हू न पिए हली, पंहिंजा टेस्ट न पिए हलिया त ख़बर न पिए पई। हाणे हिकदमि सां उहो सरफेस ते अचणु लॻो आहे जो सियारे में मूंखे लॻे थो त टेम्परेचर वेरिएशन हिकिड़ो इम्पोर्टेंट रीज़न आहे। हुकूमत इन्हनि मामलनि खे शुरू खां रिलैक्स थी वरितो आहे। हाणे बि मां जेका हिन कमेटीअ जी रिपोर्ट पढ़ां पियो त में शादी हालनि जे बारे में छा लिखियल आहे, जेका हींअर अपीयर पई थिए TV ते, त 500 खां मथे गेस्ट अलो न हूंदा। मूंखे सम्झ में नथो अचे त ही कहिड़ी लॉजिक आहे त 1000 केस जेकर गेस्ट ईंदा त पोइ कोरोना अची वेंदो, जेकर 500 ईंदा पोइ न ईंदो। मूंखे सम्झ में न, जेका लॉजिक सम्झ में नथी अचे। भई तव्हां हिन ॾिसो पिया, जेका पॉज़िटिविटी रेट आहे उहो पुठियां हिकु हफ़्ते अंदरि 300-400% वधी। हैदराबाद, मुल्तान, गिलगित बल्तिस्तान, मीरपुर जेके हिते 16-18% ताईं पॉज़िटिविटी रेट पियो हले। तमामु घणा एसिम्प्टोमेटिक केसिस माण्हुनि जा जॾहिं रैंडम टेस्ट थियनि पिया, पॉज़िटिव पिया था निकिरनि। पर्सनली पुठियनि 2 ॾींहंनि में अहिड़ा 12 केसिस मुंहिंजे साम्हूं आया आहिनि, जिन में सडनली उते डेवलपमेंट थी 8 केसिस कंप्लीटली एसिम्प्टोमेटिक हुया। सो हुकूमत खे घुरिजे त फौरन जेको माण्हुनि जी ज़िंदगियुनि जे लाइ, तहफ़ुज़ जे लाइ कुझु सख़्तियूं लागू करे। ठीकु आहे, इकोनॉमिक रीज़न्स पंहिंजी जाते रियलिटी आहिनि, पर उनखे डिसिप्लिन ठाहे ऐं उनखे इन्फोर्स बि करे। हीअ रुॻो अनाउंस करण TV ते कमेटीअ चई छॾियो, अवाम खे चई छॾियो त तव्हां एहतियात कयो, अवाम एहतियात करे। भई इन्फोर्समेंट खपे का, हुकूमतूं इन लाइ हूंदियूं, न त पोइ तव्हां सिग्नल पटे छॾियो ट्रैफिक जा, अवाम पाण पियो ख़्यालु कंदो, ट्रैफिक पुलिस में बीहारियो, अवाम पाण ख़्यालु करे, पुलिस जा थाना ख़तमु करे छॾियो, अवाम पाण ख़्यालु करे। स्टेट जो कमु हूंदो आहे त इन्फोर्स कराए शयूं। ऐं हिन क्रिटिकल सिचुएशन आहे। तइलीमी इदारा, अॼु इस्लामाबाद जी ख़बर आहे त 8 या 10 शायदि लिखियल तइलीमी इदारा जिन में केसिस निकिता आहिनि, ऐं उन्हनि जा उहे डिपार्टमेंट से ब्लॉक बंदि कया विया आहिनि। हैदराबाद में तइलीमी इदारा बंदि थिया आहिनि। ही रैपिडली ग्रो पियो करे। इन जे लाइ तमामु ज़रूरियात रिस्ट्रिक्शंस बाक़ाइदा इन्फोर्स थियनि, सिर्फ़ु अनाउंस न थियनि। ही 500 माण्हुनि जा शादी जा मेड़ा का ॿिया टिया, रुॻो ही शादियुनि जे सीज़न ऐं सियारे जे करे उन इकोनॉमी ऐं उनजे शादी हालनि जे मालिकनि जे लाइ हू कनि पिया। SOP जी कंप्लायंस कोन थी थिए, फॉलो अप कोन थो थिए। ऐं मूंखे लॻे थो त हिननि जी नियत बसि पूरी सारी आहे, ॿार लाहिनि पिया। हालत मूंखे ख़राबु थींदे नज़र पई अचे। ठीकु आहे शबीर साहब, तव्हां ॾे चऊं था। नसीर साहब मुख़्तलिफ़ शहरनि जी स्टेटिक्स ॿुधाई। जेका NCOC जी जेका एग्रीगेट स्टेटिक्स आहे उहा 5.8% आहे, उनखां बि प्लस में आहे। इहो ॿुधायो त तव्हांजूं तजवीज़ूं छा हूंदियूं हुकूमत जे लाइ? छा करणु खपे हुकूमत खे कोरोना खे कंट्रोल करण जे लाइ? ॾिसो न, हिकिड़ो मौसम जीअं चेंज थी, थधि शुरू थी आहे त हीअ बीमारी जो इहो त थधि में हिन जो असरु वधे थो पियो। ऐं थधि में हे जेको जरासीम आहे, जेकॾहिं केरु थुक बि उछलाए थो
या नक साफ़ करे थो पियो त उहो तक़रीबन 28 कलाक सर्दी जे मौसम में ज़िंदा थो रहे जरासीम। उहो गर्मी में 15 सेकंड ते रहियो त हींअर ज़ाहिर आहे त उन दौरान हुनखे खोड़ कैरियर मिली था वञनि पिया त उन सां उहो स्प्रेड थिए पियो ऐं तेज़ी सां स्प्रेड थियणु शुरू थियो आहे। हुकूमत खे पहिरियां त अवेयरनेस ॾियणु खपंदी हुई माण्हुनि में, उहा अवेयरनेस हिकदमि ख़तमु कई वई, माण्हुनि में ख़ौफ़ ख़तमु कयो वियो त असां बिल्कुलु कंट्रोल करे वरितो आहे ऐं हाणे बिल्कुलु इन क़िस्म जो वधण जा के बि इम्कान कोन्हनि। हुन में माण्हुनि में जेको फियर हुयो, जेको ख़ौफ़ हुयो, उहो ख़ौफ़ ख़तमु कयो वियो। ॿियो त जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया या प्रिंट मीडिया उन जे ज़रिए जेको माण्हुनि खे एजुकेट करणु खपंदो हो त भई पाण में हथु न मिलायो, पाण में डिस्टेंस रखो, परे रहो, उहे शयूं बिल्कुलु कंहिं बि क़ीमत ते कोन थियूं। न का सो मीडिया जेका रज़ाकाराना बुनियाद ते इन शइ खे अॻिते वधायो, न ई हुकूमत को इन सिलसिले में कहिड़ो उपाउ वरिता त घटि में घटि माण्हुनि में इहा शइ, इहा अवेयरनेस, इहा सुजागी, इहो शऊर माण्हुनि खे ॾियणु खपंदो हुयो त भई तव्हां पाण खे विचो न रहो, हिक ॿिए खे हथु न मिलायो। माण्हू असां वटि अॼु बि जेके भाकुर पाइदा मिलनि पिया, कंहिंखे ख़बर कान्हे त कंहिं वटि कहिड़ा जरासीम आहिनि, केरु कहिड़ी सूरत हाल में आहे। ऐं उन जेकॾहिं कंहिंखे चए थो त हिकिड़ो त वॾे में वॾो जेको फैक्टर आहे असां वटि मज़हब वारो, बाबा सभु कुझु अलाह जे हथ में आहे, बसि अलाह सभु कुझु करे थो ऐं असांखे छाजे लाइ जेको थियणो उहो थींदो। त इन क़िस्म जी जेका हिते असां वटि लाशऊरी शयूं आहिनि, लाशऊरी जेका ॻाल्हि आहे इहे त उहे लेप्सिस आहिनि जिन जो तव्हां ज़िक्र कयो, जंहिंजो नुक़सानु ॾिसूं था त हाणे कोरोना तेज़ी सां वधे थो। सजेशन तव्हांजूं छा आहिनि हुकूमत जे लाइ, छा करणु खपे त जीअं हिनखे कंट्रोल करे सघिजे? भई घटि में घटि इहो थींदो त अॻे नमूनिया वारी इंजेक्शन जेका आहे उहा लॻाई वेंदी त जीअं माण्हू जेके ॿारनि खे ऐं ॿुढनि खे घटि में घटि जेका असां उहा नमूनिया खां बचाए सघिजे। हे नमूना वारो कमु असां वटि जेकॾहिं कोविड जी का इंजेक्शन कान आई आहे त घटि में घटि नमूनिया वारी इंजेक्शन त एडवांस में लॻाई वञे, उहा बि कान थी लॻाई वञे। कंहिं बि अस्पताल में हिन वक़्तु नमूनिया जी इंजेक्शन मौजूदु कोन्हे का, जेके फ्लू थो चइजे, फ्लू खां प्रोटेक्शन जे लाइ ऐं ज़ुकाम खां प्रोटेक्शन जे लाइ इन क़िस्म जी जेका नमूनिया थींदी, ख़ासि तौर सां हिन जो अटैक छातियुनि ते थो रहे पियो, शुरू में बि ऐं आख़िर में बि। बिल्कुलु जेको डैमेज थो करे उहो फिफड़नि खे डैमेज थो करे पियो, त उनजे लाइ कंहिं बि क़िस्म जी दवा हिन वक़्तु असां वटि हुकूमत मौजूदु कान्हे का। घटि में घटि नमूनिया वारी इंजेक्शन हिते मौजूदु हूंदी, उनजी मुहिम शुरू कई वञे, उनखे जेका असां माण्हुनि खे लॻाइणु शुरू कयो वञे त घटि में घटि थोरो उनखे उनजो बचाव थी सघंदो। उहे जरासीम जेके आहिनि, जेको अटैक था कनि पिया, माण्हुनि जा फिफड़ डैमेज था कनि पिया, उहे घटि में घटि 50% त हुनजा बची वेंदा। त उनजे लाइ बि हुकूमत तयारी कान्हे का ऐं न काई उहा इंजेक्शन हींअर का अवेलेबल आहे किथे, असां नथा सम्झूं। अॻे अवेलेबल हूंदी हुई ऐं अॻे उहा लॻाई वेंदी, ॿारनि खे बि लॻाई वेंदी, टुकनि जी सूरत में लॻाई वेंदी। हींअर उहा किथे बि मौजूदु कान्हे का, नज़र ई कान थी अचे, अवेयरनेस में ई कान थी अचे, न को जेको आहे सो किथे कंहिं अस्पतालनि में थी नज़र अचे। जी हलूं था इनाम भट्टी साहिबु ॾे। जी इनाम भट्टी साहिबु, तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु ताईं इलाज त कोरोना जो कोन आयो, अञा वैक्सीन मार्केट में न आई आहे। हुकूमत लाइ तव्हांजूं छा सजेशन आहिनि, छा करणु खपे हुकूमत खे त जीअं कोरोना जे फैलाव खे रोके सघिजे? अनिल, गुज़रियल भेरे जॾहिं पाण वटि कोविड जो शुरूआति थी तॾहिं फेबरवरी जो एंड हुयो ऐं मार्च खां हिकिड़ी अलार्मिंग पोज़ीशन शुरूआति थी। हाणे यादि इहो रखणु खपे त उन वक़्तु जेको टेम्परेचर हुयो मौसम जे तब्दील थियण जे करे वधण तरफ़ हुयो, तंहिंजे करे शायदि उहो एतिरो घणो नुक़सानु न थियो। पर हाणे जंहिं पाण फेज़ में शामिल थी रहिया आहियूं, डिसंबर जेको अचण वारो आहे, त यादि रखणु खपे त वुहान खां जॾहिं शुरू थियो हो त उहो बि नवंबर जे एंड ऐं डिसंबर खां केसिस रिपोर्ट थियणु शुरू थिया हुआ। जनवरी में वञी करे हुननि आइडेंटिफाई कयो त इहो जेको आहे कोविड-19 आहे, तंहिंजे करे जेको आहे सो इहो डिसंबर वारे जे 19 जे करे हुनजो नालो कोविड-19 पियो। त हाणे आउं सम्झां थो त हींअर असांखे अलार्मिंग पोज़ीशन खे ॾिसी करे सरकार खे इहो सम्झणु खपे त जेका ही थधि अचे थी पई सर्दी जी मौसम में, उन जो ख़तरनाक हद ताईं रेशो वधी सघे थो। ऐं अहम जेका शइ आहे उहा इहा ई आहे त कोविड बज़ाते ख़ुदि मौतमार कोन्हे, पर तव्हांजी फैसिलिटी रेशो छा आहे ऐं माण्हू जेके इन्फेक्टेड थींदा उन्हनि जो रेशो छा आहे, उहो जेकॾहिं किथे बि इम्बेलेंस थी वियो त उते ब्लॉक पैदा थींदो। एन ब्लॉक में जॾहिं मुल्क शामिल थी वियो, दाख़िल थी वियो, त पोइ उते तव्हां वटि ट्रीटमेंट फैसिलिटी न हूंदी। पोइ जिन माण्हुनि खे मामूली क़िस्म जो बि जेकॾहिं उहो हूंदो त उनखे ख़तरनाक सूरत हाल में उहो कन्वर्ट थी उनजे मौत जो सबबु बणिजी सघे थो। त हींअर बि साॻी उहा जेका आहे त हिन वक़्तु पाकिस्तान गवर्नमेंट इन शइ खे ॾिसी करे कहिड़ा इंतज़ामात कया आहिनि। नंबर 1, हॉस्पिटल्स हेठि हेल्थ सेंटर्स लेवल ताईं हुअणु ईअं खपंदो त हींअर ताईं उनजी तरबियत थी वञे हा,
वेंटिलेटर्स खां वठी करे बेसिक उनजी जेका ट्रीटमेंट आहे उन जे लाइ माण्हू बाक़ाइदे तयारु थी वञनि हा। उहा एतिरी उन्हनि जी ट्रेनिंग मज़बूत थी वञे हा जो हर मुल्क जे न त बि घटि में घटि तालके हॉस्पिटल में हिकिड़ो कोविड एक्सपर्ट डॉक्टर हुजे हा जेको उनजी ट्रीटमेंट करणु ॼाणे ऐं उनखे चङी तरह प्रॉपर हैंडल करणु ॼाणे। पर हींअर बि जेकॾहिं गवर्नमेंट इहा शइ न कई आहे त पहिरीं सतह ते उन्हनि खे जल्दी में वॾियुनि हॉस्पिटल्स जिते जिते इहा ट्रीटमेंट थी आहे ऐं उन ट्रीटमेंट खां पोइ उते जेके बि पॉज़िटिव रिज़ल्ट्स आया आहिनि उन्हनि डॉक्टर्स जी मदद सां हिकिड़ो ट्रेनिंग जो ट्रेन द ट्रेनर्स वारो जेको आहे सो हिकिड़ो सिस्टम हलाइणु खपे त सॼे मुल्क मां उहे माण्हू घुराए उन्हनि जी ट्रेनिंग्स कजनि त जीअं हेठी सतह ताईं हिकिड़ो एक्सपर्ट डॉक्टर पंहिंजो जेको आहे सो कोविड ते क्रिएट करे सघिजे। उन खां बाद सोशल डिस्टेंसिंग ऐं SOP ते अमल वारो जेको मामिलो आहे हिननि जे नॉन सीरियसनेस जे करे उहा हालत वञी हिते पहुती जो अॼु माण्हू किथे बि उन शइ जो इस्तेमालु कोन था कनि, मीटिंग्स में बि कोन थो थिए। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त पब्लिक प्लेसिस जेके जिते शुरू में जेको ख़ौफ़ पैदा थियो जिते हर माण्हू पाण डप में ॿाहिरि न पियो निकिरे ऐं जेकॾहिं निकिरे पियो त तमामु मुहतात थी करे निकिरे पियो, सैनिटाइज़र खीसे में खणी निकिरे पियो। उन्हनि ॾींहंनि में तव्हां ॾिठो त स्टोर्स तां सैनिटाइज़र गायब थी वियो, माण्हू जेको आहे सो ब्लैक ते वठण जे लाइ तयारु हुया। पर हाणे सूरत हाल इहा आहे त माण्हू ॾाढा बेख़ौफ़ बेख़तर थी उन में ईअं पिया हलनि, सम्झनि पिया त शायदि जेको जेतिरो डपु ॾिनो पियो वियो ओतिरो नुक़सानु न थियो आहे, तंहिंजे करे हीअ का एॾी वॾी ख़तरनाक शइ न आहे। पर जॾहिं त यादि रखणु खपे त हाणे उन वधीक ख़तरनाक फेज़ में दाख़िल थियूं पिया। जेकॾहिं डिसंबर में टेम्परेचर्स जे तमामु लो थियण जे करे उहे इलाइक़ा जिते बि वॾी उमिरि जा माण्हू रहनि था जिन खे ऑलरेडी के न के डिज़ीज़ आहिनि, जिन जो इम्यूनिटी पावर वीक आहे, उन्हनि खे जेकॾहिं इहा इन्फेस्टेशन थी त उन्हनि में चांसिस वधीक आहिनि त उहे उन में पंहिंजो पाण बचाए न सघनि। उन्हनि जे करे सरकार खे सोशल डिस्टेंसिंग खां गॾोगॾु जेके बि इन में सख़्ती सां उपाउ जेके अॻु में वरिता विया उन्हनि ते वापसि अचणु खपे। मार्केट्स ऐं शॉपिंग मॉल्स खे वरी वापसि उन तरफ़ वठी वञणु खपे, उनजा टाइमिंग्स जेको आहे सो घटाइणु खपनि ऐं थी सघे त ॾींहं बि घटाइनि, उहे डेज़ बि घटाइनि, टाइमिंग्स घटाइनि, प्लस में उन सोशल डिस्टेंसिंग वारो जो पासो हुयो उनखे वधीक सख़्ती सां उन ते अमल कराइनि। तालीमी इदारनि जे लाइ बि हींअर जीअं ई तालीमी इदारा खुलिया त मूं अॻे भेरे बि चयो त असां वटि प्रॉपर डेटा कलेक्शन कोन थी थिए, डेटा जे बेसिस ते का बि शइ लाथी कोन थी वञे जंहिंजे नतीजे में थिए ईअं थो त असां उन्हनि शयुनि खे अंडरस्टैंड नथा करे सघूं। त हींअर तालीमी इदारनि में उहो रेशो वधणु शुरू थियो आहे, उनखे बि कंहिं तरीक़े सां हैंडल कबो, या त मुकमिल तरह ते उहो जेको 2 महीननि जे लाइ मोकिलण वारो आहे त उहो करे। एकेडमिक लॉस जेको आहे ज़रूरु हूंदो पर लाइफ जो लॉस जेको आहे उहो वधीक ख़तरनाक आहे। कंहिंजी ज़िंदगी, कंहिं नौजवान जी ज़िंदगी, कंहिं टीचर जेको तमामु वॾो स्कॉलर आहे जंहिं ते असांजी हेतिरी सारी इन्वेस्टमेंट थियल आहे, मुमकिन आहे त उनजी उमिरि 55 साल खां मथे हुजे ऐं उन ते हिन असांजे असेट हुजे, सरमायो हुजे, को साइंटिस्ट हुजे, को डॉक्टर हुजे, को वकील हुजे, प्रोफेसर हुजे, उन्हनि खे बचाइणु तमामु लाज़िम आहे। तंहिंजे करे इहे शयूं असांखे कंसीडर करणु खपनि। हू पासो जेको आहे सो सिर्फ़ु इहो न ॾिसणु खपे त इकोनॉमी जो लॉस थींदो, एकेडमिक लॉस थींदो, लाइफ लॉसिस ऐं जेको सॼी ज़िंदगी जेका तबाह थिए थी उनखे बचाइणु वधीक अहम आहे। जी ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर साहब, जेका पहिरीं लहर आई उन जे हवाले सां तजदीद करण जो अंदेशो आहे त शायदि टेम्परेचर जे करे केसिस एतिरा पाकिस्तान में ज़ाहिर न थिया, एतिरी सीवियरिटी न आई। हाणे टेम्परेचर चेंज आहे। अच्छा, पहिरीं लहर में हुकूमत उन जो फ़ाइदो वठंदे, टेम्परेचर जो फ़ाइदो वठंदे माण्हुनि खे रिलैक्स करे छॾियो काफ़ी ऐं माण्हुनि SOPs ते अमल करणु छॾे ॾिनो। हाणे जेका सेकेंड वेव आहे ऐं टेम्परेचर बि चेंज थियो आहे, जीअं तेज़ी सां वधी रही आहे, हुकूमत कीअं मोटिवेट कंदी माण्हुनि खे, कीअं एजुकेट कंदी त हू जेके SOPs हिन प्रोग्राम में तजदीद निगारनि ॿुधाया आहिनि उन ते अमल करे? ॿियो तव्हांजूं छा सजेशन्स आहिनि? ॾिसो, मां सभ खां पहिरीं त इहो चवंदसि त पहिरीं लहर जे दौरान बि ख़ासि तौर ते सेंट्रल गवर्नमेंट न रुगो नाकाम भई, उन जी जेका असां जहिड़े तरीक़े सां उन्हनि डील कयो उहो इंतिहाई जेका सा बदतरीन मिसाल हुई पाकिस्तान जे अंदरि जीअं उनखे डील कयो वियो। हा, अलबत्ता इहो थियो हुयो त सिंध हुकूमत जे पारां ऐं बाद में ॿियनि सूबनि जे पारां दबाव अचण जी सूरत में ॿाहिरि सूरत के न के हद ताईं जेका असां न रुगो SOPs, न रुगो लॉकडाउन, न रुगो ॿियूं शयूं, पर हिकिड़ी जेका सभ खां बहितर ॻाल्हि आई हुई उहा इहा हुई त जेका रोज़ हिकिड़े सूबे जो वज़ीर आला वेही जेॾी महिल प्रेस ब्रीफिंग ॾींदो हुयो त उन सां महसूसु इहो थींदो हुयो त वाक़ई सूरत हाल का अहिड़ी आहे जंहिं ते इल्ज़ाम बि हयो वियो त रोज़ माण्हुनि खे डेॼारणु अचे थो,
पर हक़ीक़तन अॼु जॾहिं ॾिसूं था तॾहिं महसूसु थिए थो त उनजो कंहिं न कंहिं तरीक़े सां सिधी या अणसिधी तरह अवाम खे फ़ाइदो पियो। उन खां पोइ थियणु ईअं खपंदो हुयो सॼी दुनिया जे अंदरि जेका असां उन वक़्त जा बि जेके हेल्थ एक्सपर्ट हुआ उन्हनि जे पारां इहो चयो पियो वियो हिन जी सेकेंड वेव ईंदी, पर असां वटि ॾिठो त पाकिस्तान जे अंदरि बाक़ाइदा हिकिड़ियूं ख़ुशियूं मल्हायूं वयूं, मुबारकूं ॾिनियूं वयूं त जेका असां कोविड ख़तमु थी वियो ऐं ईअं सम्झो वियो त अलाह ताला को ख़ासि महिरबानी पाकिस्तान जी हुकूमत ते ऐं जे लाइ पाकिस्तान जे माण्हुनि ते जेका असां नाज़िल कई आहे त इन्हनि खे कॾहिं बि कोविड न थींदो, पर जॾहिं सेकेंड वेव आई आहे तॾहिं असांखे ख़बर पए थी थियणु ईअं खपे आहे त इन सेकेंड वेव ऐं फर्स्ट वेव जे विच वारो जेको दरमियान वारो रिलैक्सेशन वारो जेको पीरियड हुयो उहो अवाम लाइ त भले खणी रिलैक्सेशन वारो पीरियड हुजे आहे, पर उहो हुकूमतनि लाइ प्रिपरेशन वारो पीरियड हुजे आहे। प्रिपरेशन जे बजाए हिते जेके आहिनि से न रुगो माण्हुनि खे रिलैक्स कयो वियो, उहा प्रिपरेशन बि कोन थी सघी। ऐं पहिरें दफ़े वारी जेका सेंसिटिविटी मुख़्तलिफ़ सेक्शन्स जे पारां उन में हेल्थ एक्सपर्ट शामिल आहिनि, उन में तव्हांजा सूबाई हुकूमतूं शामिल आहिनि, उन में सिंध हुकूमत शामिल आहिनि, उहा जंहिं क़िस्म जी जेका सेंसिटिविटी पैदा कई वई हुई, अफ़सोस तहिड़ी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु उहा सेंसिटिविटी बि नज़र नथी अचे पई। ख़ासि तौर ते तइलीमी इदारनि जे खुलण जे हवाले सां बि तव्हां ॾिठो त सिंध हुकूमत जो जेको मौक़िफ़ हुयो घटि में घटि मां उनखे साराहे नथी सघां, छाकाणि त विदाउट माना कंहिं डेटा जे स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं सभु खोलियूं वयूं, पर हक़ीक़तन तव्हांखे इनाम भट्टी साहब ॿुधायो जेके यूनिवर्सिटियुनि में जिन जो वास्तो आहे उहे ॾिसी रहिया आहियूं त उते न रुगो जेका असां डेथ रेशियो वधी रहियो आहे। ख़ुदि असांजी यूनिवर्सिटी जे अंदरि तव्हां ॾिसी सघो था त जेका उन्हनि जो तालुक़ु भले फैकल्टी सां न हुजे, पर कैंपस में जेके आहिनि से वेझड़ाई में 2 डेथ थियूं आहिनि ऐं कोविड जो शिकार थिया आहिनि स्टूडेंट, तोड़े फैकल्टी मेंबर, थोड़े जेके आहिनि PhD डॉक्टर्स उहे। अमर साहब इहे त फैक्चुअल पोज़ीशन्स आहिनि जेके तव्हां ॿुधाए रहिया आहियो। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां सजेस्ट छा कंदो गवर्नमेंट खे त छा करे गवर्नमेंट त जीअं हिन ते कंट्रोल थी सघे? जेका पॉसिबल वे थी सघे थी उन में जेका असां मार्केटनि जो टाइम घटायो वञे, उन में जेका असां जेकॾहिं ख़ासि तौर ते यूनिवर्सिटियूं या ॿिया हलाया बि वञनि था उन में अल्टरनेट डेज रखिया वञनि या जेके आहिनि अल्टरनेट क्लासिस रखियो वञनि, हिक ई टाइम ते सभु स्टूडेंट सभु फैकल्टी मेंबर घुराइण जेका असां बेवकूफ़ी आहे। मिसाल जे तौर ते असांजे यूनिवर्सिटी में इहो थिए पियो जंहिंजा क्लास आहिनि न आहिनि उन्हनि जे अटेंडेंस जे चकर में सभई जेके आहिनि से उन्हनि जी हाज़िरी जेका असां ज़रूरी सम्झी वञे थी पई त शिफ्टनि में हलाया वञनि, अहिड़ो बि मुमकिन थी सघे थो। पर बहितर इहो आहे जीअं नाम साहब चयो, बहितर इहो आहे त तालीमी साल खां ज़िंदगी वधीक अहम आहे। ॿी नंबर ते जेके इहे शादी हाल जेके मेड़ाका इहे जेके बि थियनि था उन्हनि ते ज़रूरु पाबंदी हुजणु खपे। जेका सभ खां वधीक इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे उहा वरी बि इहा आहे त जेका असां हेल्थ एक्सपर्ट सां डेटा कलेक्शन ऐं गॾो उन जे बारे में जेका हेल्थ जूं फैसिलिटीज़ आहिनि उहे प्रोवाइड कयूं वञनि। मिसाल जे तौर ते गुज़िरियल उन में जेका टेस्टिंग कैपेसिटी हुई उहा वधीक हुई, रैंडम में थी रहिया हुआ। हिन टाइम ते हालत इहा आहे जो असांजी यूनिवर्सिटियूं लिखी रहियूं आहिनि त हिते जेका असां टेस्टिंग एटलीस्ट रैंडम टेस्टिंग कई वञे त मथां जेका असां DHO आहिनि हिननि जे पारां जवाब अचनि था त असां वटि एतिरियूं टेस्टिंग किट्स मौजूदु कोन्हे। सो उन कैपेसिटी खे वधायो वञे ऐं जेका असां हेल्थ फैसिलिटीज़ खे वधायो वञे ऐं उन जे बारे में जेका इंफॉर्मेशन आहे उहा आम माण्हुनि ताईं पहुचाई वञे। गॾो इहो कयो वञे त आम माण्हुनि खे ॿीहर जेका असां मीडिया वसीले सेंसिटाइज़ कयो वञे त हीअ जेका सेकेंड वेव आहे इहा वधीक डेडली आहे, वधीक ख़तरनाक आहे ऐं वधीक नुक़सानकार साबित थी सघे थी। तव्हां ही इकोनॉमिक एक्टिविटीज़ बंदि करे सघो था या नथा करे सघो, पर हक़ीक़त आहे त ॾिठो वञे त इंसानी ज़िंदगी सभिनी खां वधीक अहम आहे। उन जे बचाव लाइ जेतिरा मुमकिन उपाउ वठी सघजनि था। नज़र इहो अचे थो त उन जे बारे में अञा थोरी का संजीदगी नज़र नथी पई अचे। इहो रुगो चवणु काफ़ी न आहे त डेडली आहे। उन लाइ असांखे ॾिसणु खपनि त कहिड़ा मेजर वरिता विया आहिनि। उन्हनि लाइ का बि अहिड़ा मेजर नथा वरिता पिया वञनि जंहिंजे लाइ असां चई सघूं त हिन क़िस्म जी जेका असांखे इन खां को उपाउ मुमकिन आहे। त तंहिंजे करे मां इहो सम्झां थी त रुगो असांखे बार बार हुकूमत खे इहो यादि ॾियारणु खपे त वधीक मेजर वरिता वञनि, मेड़ाकनि ते पाबंदियूं वधी वञनि ऐं मार्केटनि जा जेका असां टाइम घटाया वञनि।
ह्यूमन लाइफ इम्पॉर्टेंट आहे, उनखे प्रोटेक्ट कयो वञे, इहो चवणो अमर सिंधु साहब जो। नाज़रीन, नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो खे चांहि जी दावत ते अॼु घुराए वरितो आहे। संदसि मुलाक़ात चांहि जो कोप ते थी रही आहे। ॿई अॻुवाण गिलगित जे हिकिड़े होटल में गॾु रहियल आहिनि। पंहिंजे इलेक्शन मुहिम जे दौरान मुलाक़ात में मुल्क जी सूरतहाल ऐं गिलगित इलेक्शन बाबति बि ॻाल्हि ॿोल थींदी। यादि रहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो BBC खे कुझु ॾींहं अॻु में इंटरव्यू दौरान चयो त गुजरात जलसे में फ़ौजी क़यादत जा नाला खणणु नवाज़ शरीफ़ जो ज़ाती फ़ैसिलो हुयो, जंहिंखां पोइ ॿिन्ही पार्टियुनि में इख़्तिलाफ़नि जा जेके ख़बरूं हुयूं उहे गर्दिश में हुयूं। ताज़ो हिकिड़े निजी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो चयो आहे त PDM इजलास में नाला न खणण लाइ कंहिंखे बि रोकियो न वियो हुयो। हलूं था नसीर साहब ॾे। नसीर साहब, चांहि जो कोप ते अॼु मुलाक़ात थी रही आहे। बिलावल जा ॿई बयान BBC खे कुझु ॾींहं अॻु में ॾिनल ऐं ताज़ो बयानु जेको निजी चैनल खे ॾिनो आहे उनजे हवाले सां मुलाक़ात खां लॻे थो त पहिरियों ई कुझु असर थियण जेके शुरू थी विया आहिनि। ॿुधायो त आख़िर थिए छा पियो ऐं बिलावल जी जेका स्टैंड में तब्दीली आई आहे उनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, बिलावल भुट्टो जेका पहिरीं जो जेको चवणु हो त जहिड़ो कर असांखे शॉक पहुतो आहे नाला खणण सां, ऐं उन जो हिकिड़ो बैकलैश बि थियो उन स्टेटमेंट जो। बेशक पीपल्स पार्टी या उनजी हिमायत सां केतिरी वज़ाहतूं माण्हू कंदा बि हूंदा, ऐं उनजी लॉजिक बि उन्हनि वटि हूंदी, ईअं न आहे त लॉजिक न आहे, बिल्कुलु आहे। पर उनजो बैकलैश इन करे थियो त हिकिड़े पासे नवाज़ शरीफ़ तमामु हिकिड़ी ॿी एक्सट्रीम ते शयूं खणी वञी चुको नैरेटिव जे मामले में, ऐं अहिड़े वक़्त में जॾहिं उन नैरेटिव जे करे सोसाइटी में रिपल्स क्रिएट थियनि पिया, हुकूमत ते ॿियनि दुनिया ते प्रेशर्स क्रिएट थियनि पिया, त महसूस पिए थियो त जहिड़ो इहा बिलावल भुट्टो जी स्टेटमेंट हिकिड़ो रिलीफ ॾियण वारो कमु पई करे। पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टीअ खे शायदि उन बैकलैश जो कुझु रियलाइज़ेशन थी सियासी तौर ते, त अॼु जेका स्टेटमेंट आई आहे उन टेक्टफुली उनखे एड्रेस करण जी कोशिशि कई आहे त ठीकु आहे, नाला खणण जो त तय न थियो, एस्टेब्लिशमेंट जो तय थियो, पर नाला खणण खां कंहिंखे झलियो कोन वियो। हाणे इहा ॾाढी हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जेका न हेॾां आहे न होॾां आहे। उहो टिपिकल जीअं सियासी माण्हू अहिड़ी ॻाल्हि करे छॾींदा आहिनि जंहिंखां तव्हां 100 मतिलबु कढी सघो था। पर हिकिड़ी ॻाल्हि तमामु ऑबियस आहे जेका असां अॻु में बि चई त बिल्कुलु इतिहादनि जे अंदरि कुझु कॉमन इतफ़ाक़ जा पॉइंट्स हूंदा आहिनि ऐं बाक़ी नैरेटिव्स हर पार्टियूं पंहिंजा खणंदियूं आहिनि, छो त हर कंहिंजी रियलिटीज़ मुख़्तलिफ़ आहिनि, हर कंहिंजा इंट्रस्ट मुख़्तलिफ़ आहिनि। पीपल्स पार्टी जूं रियलिटीज़ ऐं इंट्रस्ट हींअर उहे न आहिनि जेके नवाज़ लीग जा आहिनि। मुमकिन आहे त 5 ॾींहं पोइ तव्हां ॾिसो त नवाज़ लीग जी का इंट्रस्ट चेंज थी वञे कंहिं रियलिटीज़ में बदिलजण जे करे, त तव्हां हुनजो नैरेटिव ॿियो थींदे ॾिसो। इहे सभु प्रेशर टिफिन 2 क़दम अॻिते, 4 क़दम पोइ वरी 2 विखूं अॻिते, इहे नैरेटिव्स में इहे लचक थींदी आहे पॉलिटिक्स में। सो मुंहिंजो ख़्यालु आहे उन लचक जो इन करे मुज़ाहिरो कयो आहे जो अॼु हुनजी हुन सां मरियम नवाज़ सां मुलाक़ात बि आहे। ज़ाहिर आहे हुन में गिलगित जूं चूंडूं त हिकिड़ो अहम एजेंडा हूंदो ई, पर हुन सां गॾु डेफिनेटली PDM जे हवाले सां ही जेके सुवाल उथनि पिया, ऐं इहा मेच्योर तरीक़ो आहे त जेकर इतिहाद जे अंदरि मौजूदु धुरियुनि में के इख़्तिलाफ़ राय या सोचूं मुख़्तलिफ़ थियनि, ज़रूरी न आहे इख़्तिलाफ़ राय जे, मुख़्तलिफ़ धाराऊं आहिनि न सोचुनि जूं, त उनखे पब्लिक में आणे हिक ॿिए ते घटि वधि ॻाल्हाइण कमेंट करण बजाए लीडरशिप पाण में वेही उन ते कॉमन अंडरस्टैंडिंग क्रिएट करे। आई थिंक त इहो पॉलिटिकल वे इहो ई आहे। ऐं PDM फ़िलहालु मूंखे को टुटंदे बुरंदे कोन थो नज़र अचे, नैरेटिव जो फ़र्क़ु ज़रूरु आहे, पर कुझु इंट्रस्ट कॉमन आहिनि। हिन हुकूमत जे अगेंस्ट हुजण ऐं उनखे हटाइण जी एफर्ट में उन्हनि जो कॉमन का आहे, बाक़ी नैरेटिव्स में फ़र्क़ु आहे। त मूंखे लॻे थो त इन क़िस्म जी पॉलिटिकल कम्युनिकेशन पॉज़िटिव साइन आहे। ठीकु आहे, हलूं था शबीर साहब ॾे। शबीर साहब, बिलावल साहब जी 2 स्टेटमेंट तव्हांजे साम्हूं आहिनि। मुलाक़ात चांहि जे कोप ते वाज़े तौर ते तब्दीली नज़र अचे थी मौक़िफ़ में, इन तब्दीलीअ खे, इन स्टैंड में तब्दीलीअ खे तव्हां कीअं था ॾिसो बिलावल साहब जी? हिननि जी जॾहिं मुलाक़ात तय थी आहे त मुलाक़ात खां पोइ शायदि माहौल खे थधो करण जे लाइ, हमवार करण जे लाइ इहा बयानु जारी कयो आहे। छाकाणि त हिन बयान जेको पहिरियां मौक़ूफ़ हुयो ज़रदारी साहब जो, उन टेंशन क्रिएट करे छॾियो ॿिन्ही धुरनि में जेका त छिकताइण वारी सूरत हाल हुई, ऐं हुननि मुस्लिम लीग जी क़यादत इहो चवणु शुरू कयो, इहे सुवाल करणु शुरू कया त भई जॾहिं असुलु मामिलो असांजो जहिड़ो सिलेक्टर्स सां, ऐं बिलावल जो पहिरियां नारो ई सिलेक्टर्स जो हुयो त भई ही जेको बि कमु हिते मुल्क जे अंदरि ख़राबु कनि था उहो सिलेक्टर्स कनि था पिया, ऐं अवाम जो जेको मैंडेट चुरायो थो वञे पियो उहो सिलेक्टर्स जे ज़रिए ई चुरायो थो वञे पियो, ऐं अवाम खे असली क़यादत खां महरूम करण जो जेको तरीक़ेकार जेके मेथड आहिनि उहे सभु सिलेक्टर्स जा आहिनि। जॾहिं सिलेक्टर्स जो नालो न कयो वञे त PTI छा आहे? जॾहिं PTI खे तव्हां कुझु सम्झो ई कोन था पिया त पोइ कंहिंसां झेड़ो कंहिंसां आणा, जंग कंहिंसां आणा। जॾहिं जंग सिलेक्टर सां आहे, उहा जंग तव्हां ख़तमु करे था छॾियो पिया, उहो त हिन जो इतिहाद जो ऐं हिननि बयाननि जो, हिन जदोजहद जो को फ़ाइदो ई कोन्हे को।
इहा सूरत हाल जॾहिं साम्हूं आई ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत इन ते ग़ौर कयो, उन्हनि इहा ॻाल्हि महसूसु कई भई असांजो ई इहो नारो आहे त हिननि खे आणण वारा सिलेक्टर्स आहिनि। जॾहिं सिलेक्टर्स जा असां नाला खणणु बंदि करे था छॾियूं पिया त जहिड़ो ई ख़तमु थी थो वञे पियो, जहिड़ो पोइ कंहिंसां थो थिए पियो। उनजे करे ज़ाहिर आहे त असांखे उन सूरत हाल में उन्हनि सां गॾिजी हलणो पवंदो। जेके मुखालिफ़ धुर जो जेको मौक़िफ़ आहे, जेका असां गॾु इतिहाद में वेठी आहे, मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ जेको आहे उहो ग़लति कोन्हे, उहो सियासी मौक़िफ़ आहे। त जेका हिन मुल्क जे अंदरि सियासी मुदाख़लत आहे सिलेक्टर्स जे तरफ़ां, उहा बंदि त थियणु खपे। मुल्क जी जमहूरी निज़ाम हलण ई कोन थो ॾिनो वञे। कॾहिं उनखे जेका आहे कू जे ज़रिए डीरेल कयो थो वञे पियो, त कॾहिं एमरजेंसी जे ज़रिए डीरेल कयो थो वञे, त कॾहिं जुडिशल फैसलनि जे ज़रिए डीरेल कयो थो वञे पियो। इफ्तिखार चौधरी खां जेका आहे शुरूआति थी, जंहिं जेको आहे सो उनखे बेसबब मुदाख़लत करे हिकिड़ी जमहूरी हुकूमत खे विच में ड्राहे विधो, उनखां पोइ उनजी वरी मुस्लिम लीग नून हिमायत कई ऐं उहो साॻियो ई जुडिशरी वरी साॻी तलवार मुस्लिम लीग नून ते हलाई ऐं उन कू आंदो जुडिशल कू आयो। त इहे सभु शयूं जॾहिं केरु थो आणे, उनजे पुठियां केरु आहे, कहिड़ियूं कुवतूं आहिनि, उन्हनि कुवतुनि खे छो था लिकायो? जॾहिं उन्हनि कुवतुनि खां लिकाईंदो पोइ जहिड़ो कंहिंसां आहे, पोइ जहिड़ो ख़तमु आहे, जहिड़ो बंदि आहे। ज़ाहिर आहे त उन्हनि शयुनि खे पीपल्स पार्टी जी क़यादत रियलाइज़ कयो आहे ऐं जेका सुठी ॻाल्हि आहे ऐं सुठी मनसूबाबंदी साण हू मरियम सां मुलाक़ात करण थो वञे पियो ऐं इन साण जेका आहे सा मुसबत नतीजा निकिरी सघनि था पिया। ऐं जीअं जेका सो साईं चयो मेमन साहब, त उनजी ॻाल्हि जी आहे त हे इतिहाद ॿिए जेके ॾार पिया हुया, उहे ॾार हाणे इन सूरत हाल में भरजंदे नज़र था अचनि पिया ऐं इहो इतिहाद टुटंदो नज़र कोन थो अचे पियो। ऐं इन जी हिकिड़ी मुसबत तब्दीली जेका उहा बिलावल जे इन स्टेटमेंट सां नज़र अचणु लॻी आहे। जी हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। इनाम भट्टी साहब, आख़िर छा पियो थिए? जीअं असांजे मेमन साहब चयो त वाक़ई को रिलीफ ॾियण जी कोशिशि आहे या ॾार भरण जी कोशिशि आहे या मुलाक़ात खां पहिरियों ई को असरु आहे जो बिलावल साहब जी जेका स्टैंडिंग आहे, जेका पोज़ीशन आहे, उन में तब्दीली आई आहे? कीअं था ॾिसो तब्दीली खे? ॾिसो अनिल, जंहिं ॼाणे इहा स्टेटमेंट आई, अगरि जेकॾहिं रिकॉर्ड ॾिसंदो, मूं उन ॾींहुं बि चयो त इजलास में PTM जे इहो तय यकीनन कोन थियो हूंदो त कंहिंजा नाला न खणबा, छाकाणि त जेकॾहिं इहो थियो हुजे हा त नवाज़ शरीफ़ न रुगो नाला न खणिया, पर जे खयां हुयईं त अहिड़ी निशानदेही ॿियूं जमायतूं बि करे सघियूं पए। त जॾहिं न कयो त हाणे इहा शइ वरी साॻी वाज़े थी आई त जेको बिलावल पंहिंजे बयान जी वरी पाण नफ़ी कई आहे, उनखे कंहिं तरीक़े सां गोलमोल करे ई खणी नफ़ी कई आहे। पर हुन इहो जहिड़ो की एतमाद ॾियणु चाहियो आहे PTM जे अंदरि सभिनी जमायतुनि खे, त हुन जेको इंटरव्यू में ॻाल्हि कई हुई उहा दुरुस्त न आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त हुन जेको उन वक़्त में बि मीडिया जे आॾो जेको बयानु ॾिनो, उनजे पुठियां बि उनजा के न के सियासी मक़सद हूंदा, जंहिंजे करे हुन इहा स्टेटमेंट ॾिनी, जंहिंमें हुन पंहिंजो पासो हिकिड़ो सॉफ्ट जेको आहे सो रखणु पिए चाहियो एस्टेब्लिशमेंट ॾांहुं। वरी हाणे जेको हींअर बयानु ॾेई रहियो आहे, इहो बि यकीनन हुनजे पॉलिटिकल इंट्रस्ट वटां आहे। तंहिंजे करे त हाणे पॉलिटिक्स में जेकॾहिं इन ई तरीक़े सां माण्हू बार बार पंहिंजे साॻे उन स्टेटमेंट तां ईअं डेविएट कंदो रहंदो, त उनजी पंहिंजी जेका साख आहे या उनजे पंहिंजी जेका पॉलिटिकल स्टैंडिंग आहे, उन ते सुवाल उथणु शुरू थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे माण्हू कॾहिं बि पॉलिटिक्स में इन क़िस्म जी शइ इन तरीक़े सां न करे जो पंहिंजे उन मुकमिल तरह सां, जीअं इमरान ख़ान जे लाइ हमेशह चयो वेंदो आहे त यू टर्न वठंदो आहे, त इहा का सुठी ॻाल्हि कोन्हे। पॉलिटिक्स में पंहिंजे स्टैंड खे चेंज करे कंहिं नए रुख में वञणु त सही आहे, पर पंहिंजो पाण उनखे ग़लति चवणु इहो जेको आहे सो दुरुस्त न हूंदा, सो बि उन जे दौरान जॾहिं अञा तव्हां उन फेज़ में हलो पिया। मिसाल हींअर जेकॾहिं PTM ख़तमु थी चुकी हुजे हा, पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिकल हिकिड़ो नओं सिनारियो जनम वठी चुको हुजे हा, पोइ उन में जेकॾहिं का धुर चए त असां उन वक़्त में इहो शइ ग़लति कई या असांजो इहो अमल ग़लति हुयो, त पोइ त ठहे थी ॻाल्हि। पर अञा तव्हां हिकिड़े प्रोसेस में आहियो जंहिंमें अॻिते वधो पिया, हुकूमत जे ख़िलाफ़, एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ हिकिड़ो महाज़ ठाहिण वञो पिया, उन में एतमाद ऐं इतिहाद जेका ज़रूरत आहे, उन में अहिड़ी ॻाल्हि जेका आहे उनखे नुक़सानु पहुचाए थी। त मुंहिंजे ख़्याल में हींअर बिलावल इहो रियलाइज़ कयो आहे त हुनखे न रुगो पंहिंजे अंदरि PTM जे अंदरि उहा पंहिंजी साख बहाल रखणी आहे, पर शायदि हिननि इहो बि रियलाइज़ करे वरितो आहे त गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन में हिननि खे गॾियल तौर ते को अहिड़ो फ़ैसिलो करणु खपे जंहिं मां
सिटिंग हुकूमत खे PTI खे इहो नज़र अची वञे त हू शिकस्त ख़ोरदा थी सघनि था जेकॾहिं इहे ॿ जमायतूं पाण में गॾिजी वञनि। ऐं आउं ख़ुदि इन अमल खे बि बहितर सम्झां थो त जेकॾहिं चांहि जे कप ते ॿई जमायतूं पाण में का सीट एडजस्टमेंट कनि थियूं, का एग्रीमेंट कनि थियूं ऐं गॾियल तौर ते PTI खे जेकॾहिं हुते गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन्स में शिकस्त ॾियनि थियूं त इहो हिकिड़ो स्टेप हिननि जे लाइ वधीक अहेड हूंदो जेको हिननि खे वधीक इहा कुवत बख़्शींदो त अॻिते हली करे कंहिं बि इतिहाद में ॿ मुख़ालिफ़ जमायतूं जेके माज़ी में हिक ॿिए जे सफ़ा नॉर्थ ऐं साउथ पोल ते रहियूं आहिनि उन्हनि में हिकिड़ो कंहिं तरीक़े सां को इतिहाद जुड़ी सघे थो ऐं उहो जेको इतिहाद हूंदो उहो पाकिस्तान जे जमहूरियत जे लाइ बहितर अमल थी सघे थो। ऐं जमहूरी मां मुराद इहा आहे त हक़ीक़ी जमहूरियत, उहा जमहूरियत न जंहिंमें ही ॿई पाण पार्टियूं जेके आहिनि वक़्तनि फ़वक़्तनि उन अंडर अम्ब्रेला कमु करण लाइ तयारु थी वेंदियूं आहिनि, पर जेकॾहिं इहो उन जे लाइ तयन कनि त हाणे पाकिस्तान जे अंदरि रियल डेमोक्रेसी, पार्लियामेंट जी बालादस्ती ऐं सभिनी इदारनि जो पंहिंजे पंहिंजे दायरे जे अंदरि रही करे कमु करण वारो जेको घुर आहे, जेका डिमांड आहे, जेका उमेद आहे त ईंदड़ चार्टर ऑफ डेमोक्रेसी जो जेको ही तयारु कंदा मुसविदो PDM जे तरफ़ां त उन में इहे शयूं शामिल हूंदियूं त इहा शइ उन्हनि खे इन में फ़ाइदो ॾेई सघे थी। त आउं सम्झां थो बिलावल जी इहा रियलाइज़ेशन आहे त हुन जेको स्टेटमेंट ॾिनी उहा सही न हुई, पोइ उनखे खणी 100% सिधो क़बूल करे त उहो मूं ईअं न चयो या उहो ग़लति चयो, तंहिंखे घुमाए फिराए खणी हिन इहो क़बूल कयो आहे त PDM जे मीटिंग में को बि इहो तय न थियो त कंहिंजा नाला न खयां वेंदा, पर हुन में इहो बि न हो त जेको आहे सो को नाला खयां वेंदा। कारण लाज़िमी तौर ते आहे त को अहिड़ियूं शयूं ते तय न थींदियूं आहिनि त नाला खयां वेंदा या न खयां वेंदा। जॾहिं चार्टर ऑफ डेमोक्रेसी जी ॻाल्हि कजे थी, जॾहिं PDM जा जेके 26 नुक़्ता आहिनि जिन में जेके वाज़े तौर ते लिखियल आहिनि त हू कंहिंजे ख़िलाफ़ जदोजहद कनि था ऐं जॾहिं उहे सिधो सां चवनि था त असांजी वेड़ आहे ई न इमरान ख़ान सां, असांजी त वेड़ उन्हनि सां जेके सिलेक्टर्स आहिनि, ही त सिलेक्टेड आहिनि, त जॾहिं सिलेक्टर्स सां वेड़ करणी आहे, जॾहिं सिलेक्टर्स जे ई ख़िलाफ़ जेको आहे सो तव्हांखे मैदान गरम करिणो आहे त पोइ त यकीनन उन्हनि में किथे न किथे तव्हांखे कंहिंजो नालो खणणो पवंदो, कंहिंसां कन्फ्रंटेशन में बि वञिणो पवंदो, तॾहिं ई अॻिते वधी सघिबो। त मुंहिंजे ख़्याल में इहे अॻिते ॾिसजे त हाणे छा थो थिए, पर हिन जेको जेस्चर ॾिनो आहे हुन में इहो आहे त मरियम नवाज़ सां जेका अॼु सिटिंग थींदी उन में कंहिं बहितर नतीजे ते अॻिते वधी सघनि था। जी ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर साहब, बिलावल साहब जो कुझु ॾींहं अॻु में BBC खे इंटरव्यू, उते जेका हुनजी पोज़ीशन हुई जेका न वरिती नवाज़ शरीफ़ जे बयान जे हवाले सां, हाणे ताज़ो वरी निजी चैनल खे जेको इंटरव्यू ॾिनो अथसि उन में जेका स्टैंडिंग वरिती आहे इन साॻे नाला खणण जे हवाले सां, इन तब्दीली खे तव्हां कीअं था ॾिसो? ॿीं अॼु चांहि जे कोप ते जेका मुलाक़ात थी रही आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? मां सम्झां थी त जॾहिं बि इतिहाद ठहंदा आहिनि त इतिहाद जे विच में जॾहिं का बि अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ईंदी आहे जंहिंखे ट्विस्ट कयो वञे या जंहिंखे बिगाड़े ऐं उन मां मुख़ालिफ़ धुर या ईअं चइजे त सरकार उन मां पंहिंजा फ़ाइदा वठणु शुरू करे, त ॿिन्ही लाइ ज़रूरी हूंदो आहे त इन जे उन मुतनाज़ा बयान या मुतनाज़ा ॻाल्हि ते जेका असांखां डेवलप कयो वञे, हिकिड़ो कंसेंसस डेवलप कयो वञे, उन जे लाइ सभ खां पहिरियों जेको इजलास थियो हुयो PDM जो, उन इजलास जे अंदरि काफ़ी वज़ाहत थी चुकी हुई ऐं उन वज़ाहत में इहो आयो हुयो, इहो हुयो त भई जेका असां जेको तय थियो हुयो, जेको कैटेगरिकली तय थियो हुयो, उहो कैटेगरिकली थियो हुयो त इस्टेब्लिशमेंट जो नालो वरितो वेंदो ऐं जेके आहिनि उहा कैटेगरिकली तय थियण खां बावजूदि जेका मौलाना फज़ल रहमान जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आई त मौलाना साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस मां इहो जेको आहे सो ज़ाहिर थियो त मौलाना चयो त असां जॾहिं ॿियनि इदारनि जा नाला वठी सघूं था तॾहिं असां हिन जा नाला छो न वठूं। सो मां सम्झां थी त जेकॾहिं बिलावल जे उन बयान जे नतीजे में, छाकाणि त मूं जेको जंहिंसां इंटरव्यू ॾिठो आहे ॿुधो, मूंखे अहिड़े क़िस्म जी का बि शइ नज़र न आई जहिड़े तरीक़े सां ट्विस्ट ॾेई उनखे सोशल मीडिया में, नेशनल मीडिया में ऐं ख़ुदि उहो मीडिया जो उहो ग्रुप जंहिं उहो इंटरव्यू कयो उनखे जेका असां कोशिशि कई उनखे उन रंग ॾियण जी, जंहिंमां हरू भरू बि ज़ाहिर थिए त इहे के वॾो एॾो डिफरेंस पैदा थी चुको आहे नवाज़ शरीफ़ ऐं बिलावल या पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे मौक़िफ़, बुनियादी मौक़िफ़ में। हक़ीक़त में जेके साईं नसीर साहब चयो आहे त जेके इतिहाद हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियूं, मुख़्तलिफ़ मौक़िफ़, मुख़्तलिफ़ नज़रिया, मुख़्तलिफ़ तरीक़ेकार, मुख़्तलिफ़ मोड ऑफ पॉलिटिक्स जे ज़रिए माण्हुनि जो मेड़ हूंदा आहिनि ऐं उन में इहे सभु ॻाल्हियूं उन्हनि जी गुंजाइश मौजूदु हूंदी आहे। हा, अलबत्ता
तॾहिं जॾहिं उहे इतिहादी पार्टियूं हिक ॿिए ते एतमाद न कनि तॾहिं वाकई चई सघिजे थो त इन क़िस्म जी का जेका सा ग़लति जेका सा शॉट लॻी वियो आहे ऐं जंहिंखे जेका सा दुरुस्त करणु ज़रूरी आहे। पहिरें ॾींहं खां वठी जेका बयानबाज़ी रही उन में मरियम नवाज़ जो पहिरें ॾींहं खां हिकिड़ो बयानु अची चुको हुयो त जेका असांखे बिलावल जे न ते इंटरव्यू ते कंहिं बि क़िस्म जो को एतिराज़ कोन्हे। उन जे बावजूद जीअं त मीडिया जे अंदरि जीअं त माण्हुनि जी जेका असां ओपिनियन में इहा ॻाल्हि वरी बि शामिल रही त भली जेका असां ही ॿई न मञनि पर दरअसल जेको सो दाल में कुझु न कुझु त हूंदो, हीअं न हूं त हूंदो, जंहिंजे करे इहा ॻाल्हि थी आहे। पॉलिटिकल पार्टीज़ ईअं जेके असां लफ़्ज़नि सां खेॾंदियूं आहिनि, पॉलिटिकल पार्टीज़ उन मां फ़ाइदा बि वठंदियूं आहिनि ऐं जेको आहे सो इहा का नई ॻाल्हि न आहे, पर उन जे बावजूद जेकॾहिं सुभाणे या अॼु ही मिलनि था ॿई ॼणा त मां सम्झां थी त रुॻो इन वाले सां ॻाल्हि ॿोल न थींदी, उहो क्लियर थी चुको आहे, उहो इशू कोन्हे। इशू अलबत्ता ॿियो घणो इहो अचे थो पियो जेका ॻाल्हि हली आहे त किथे पीपुल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ गॾिजी हुकूमत त न ठाहींदा, इहा ॻाल्हि तव्हां अलाए कीअं मिस कई आहे, पर मां सम्झां थी त मोर इम्पोर्टेंट जेका शइ आहे जंहिं ते ॻाल्हायो वेंदो या जंहिंजे लाइ तय कयो वेंदो उहा इहा ई थी सघे थी त किथे सुभाणे जेके आहिनि से उन्हनि इलेक्शन जे नतीजे में पीपुल्स पार्टी ऐं जेकॾहिं तहरीक इंसाफ़ गॾु हुकूमत अमर साहिबा टाइम जी कमी आहे, तव्हांजो मौक़ो अची वियो। नाज़रीन तव्हां महिमाननि जा राय ॿुधा, प्रोग्राम जो ॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।